अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि सां। जी मुंहिंजा साईं, प्रोग्राम जो सफ़र रवां दवां आहे ऐं जीअं त गुज़िरियल हफ़्ते जेका ॻाल्हि असां सां शेयर कई त शाह असद जॾहिं आयो हो त हिकिड़ो गैप अची वियो हो सिंधी फिल्मुनि में। विच में मार्केट डाउन थी वई हुई, फिनांसर हलिया विया हुआ, को माण्हू तयारु कोन हो। माना 80-85 जे ॾहाके तोणी 82 जे ॾहाके तोणी उनखां पोइ 2-टे साल हिकिड़ो गैप आयो आहे। पोइ वरी हिकिड़ो नओं माण्हू उभरियो जंहिंजो नालो शाह असद हो। ऐं शाह असद उन टाइम में जेके सिंध में इशूज़ हुआ या सिंध में जिन माण्हुनि सां सिंध जे ॿारहड़ी जे माण्हू जी सिंपथी हूंदी हुई, प्यारु हूंदो हो, मोहबत हूंदो हो, उनखे हुन फिल्मी लाइन में आंदो। यानी उन 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 कहाणी खे खणी उहो आयो जंहिंमें हुन मिसाल ॾिनो। जेको पहिरियों जेको बलोच साहब सां मुंहिंजो इंटरव्यू थियो उन में जलाल चांडियो शुरूआत जेका हुन कई उहा असां जलाल चांडे खां कई। उनखां पोइ वरी परू आई, मोहिब शिदी या ॿिया जेके इशू हुआ उहे फिल्मूं हुन ठाहियूं। अॼु मुंहिंजे स्टूडियो में असांजो महिमान आहे एम बचल मेमण साहब। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम सलाम साईं। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी महिरबानी। तव्हां पंहिंजे प्रोग्राम में सेट कयो। वॾी महिरबानी थी तव्हांजी, तव्हां पंहिंजो वक़्तु कढी हिते असां वटि आया आहियो। बचल साहब, तव्हांजो जेको ख़ासि कंट्रीब्यूशन आहे सो हिकिड़ी वॾी फिल्म ठही जी मोहिब शिदी। जी साईं। ठीकु आहे न। हाणे मोहिब शिदी जे बारे में जेकॾहिं हाणे कंहिंखे ॿुधायूं असां हाणोकी जनरेशन खे त उनखे शायदि नालो ई विसरी वियो हुजे। बिल्कुलु ठीकु आहे न। पर हाणे वरी पाण वञूं था 20 साल पुराणा, 30 साल ईअं आहे न। ठीकु आहे न। त 25 साल वरी पोइ वञूं था त हिकिड़ो सियासी माना चकर पोइ सिंध में। ठीकु आहे न। माना त उनखां पोइ मार्शला हुई, ज़िया जी हिकिड़ियूं सख़्तियूं हुयूं। उन मां वरी हिकिड़ो किरदारु मटियारी में हिकिड़ो माण्हू उभरे थो जंहिंजो नालो मोहिब शिदी आहे, जेको धाड़ेल जे नाले सां मशहूरु थिए थो। ऐं कमाल जा हुन किसा कहाणियूं। पर वरी ॻाल्हि जेका चवनि था त अंदर जे हिसाब सां किन माण्हू जेके हुन सां मिलिया उन्हनि चयो त हू बज़ाते ख़ुदि धाड़ेल त हो पर अंदरां हिकिड़ो तमामु मिसकिन माण्हू हो, रहमदिल माण्हू हो। बहरहाल हिकिड़ी कंट्रीब्यूशन हुई जेका असां ॿुधी। ऐं शाह असद साहब जी मुंहिंजो माना ज़िक्र कयो पिए त उन इहा ॻाल्हि महसूसु कई। ऐं पोइ इहा शायदि चोथीं फिल्म आहे, ईअं टी फिल्म आहे। आख़िरी फिल्म सम्झो साईं जी हुई। हा, उन खां पोइ वरी साईं तबियत नासाज़ थी पोइ वफ़ात करे विया। पोइ साईं का फिल्म कान ठाही, बाक़ी चौथी या पंजी ठाही, पर आख़िरी फिल्म हुई इहा माना मोहिब शिदी आख़िरी। जी हा जी हा। अच्छा साईं, हाणे तव्हां असांखे पंहिंजे बारे में थोरो तारुफ़ ॿुधायो बचल साहब त तव्हांजो तालुक़ु जेको सो मटियारी। साईं, मुंहिंजो फ़न ऐं अदब जे शहर मटियारी सां तालुक़ु आहे। वाह माशाल्लाह। तव्हांजो आहे प्रोग्राम ऐं जेके सोनहरी दौरनि जे मुतलिक़ ख़बरूं थियूं आहिनि सिंधी फिल्म ऐं फ़नकार में। जी जी। त माशाल्लाह असांखे ख़ुशी थी रही आहे त इहे समूरियूं फिल्मूं या इन समूरे फिल्मी ख़िदमत जी शुरूआत असांजे शहर खां थी। वाह। छो त हुसैन अली शाह फाज़लानी साहब पहिरियों जेको सो प्रोड्यूसर हो जंहिं फिल्मुनि में पंहिंजो कदम रखियो ऐं फ़न जे वाधारे लाइ कमु कयो। ऐं उहो जेको दौर हो सो वाक़ई तव्हांजे प्रोग्रामनि मां मालूम थी रहियो आहे, मुख़्तलिफ़ नगमनि मां त केॾो सोनहरी दौर हो। हा साईं हा। ऐं जेकॾहिं सिंध जे ॿिनि शहरनि खे यादि करियूं फन जे हिसाब सां त मटियारी बि अचे थो ऐं वरी वरी मातली रईस करीम बख़्श निज़ामाणी त टंडो आदम या ॿिया शहर के परे कोन आहिनि मटियारी खां। पर आउं सम्झां थो त इहो समूरो सिंध जेको सो फिल्म ऐं अदब जो जेको महवर रहियो आहे। अच्छा, उनखां पोइ साईं तव्हांजी ॻाल्हि कटियां थो बचल साहब। जी साईं। त फाज़लानी साहब खां पोइ वरी साईं एसगुल साहब, उही मां चवां एसगुल साहब, साईं यारमन शाह साहब पाण प्रोडक्शन जे मैदान में आयो, वॾनि खे ॾिसी पाण जेको सो ख़ासि तौर ते सिंधी फिल्म इंडस्ट्री खे वॾी तक़वियत पहुचाइण वारा साईं शाह असद ऐं साईं यार मोहम्मद शाह। बाक़ी सोनहरी दौर जा जेके ख़ालिक आहिनि मसीह आहिनि से त एसगुल साहब ऐं फाज़लानी साहब जिन बाक़ाइदा सिंधी फिल्म ऐं इंडस्ट्री लाइ कमु कयो। ऐं हिन वक़्तु जेको साईं शाह असद जो नालो तव्हां वठी रहिया आहियो सो यकीनन क़यामत ताईं जेको सो क़ाइमु रहंदो। जो साईं जिन जेके ख़िदमतूं कयूं या फन लाइ या सक़ाफ़त लाइ न विसारण जो। हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ा माण्हू त सुञाता वेंदा आहिनि ख़ानदान जे हिसाब सां, सुञाता वेंदा आहिनि पंहिंजे फन पुराणे फन जे हिसाब सां। पर शाह असद बज़ाते ख़ुदि माना न को फिल्मुनि में हुन एॾो को पुराणो को कमु कयो न कयो,
पर माना हिकिड़ो माण्हू यकदम उभरियो। साईं जीअं त तव्हां जे प्रोग्राम में क्रिएटिविटी जेका ॻाल्हि थी आहे त उहो अलाह पाक जेको सो ॾात जेको सो कंहिं बि ज़ात ते न रखी आहे। वाह। त उहा ॾात जो हुन में जेको सो कमाल जेको सो लिकल हुई साईं, लिक हुई, उहा शइ लिकल हुई, ज़ाहिर कान थी। पर हिकिड़ो साईं माण्हू हिकिड़ी कंहिं ॻाल्हि में ख़सूसियत रखंदो हूंदो, को कहाणीअ में त को वरी, पर साईं हरफन मौला डायरेक्टर हो, पाण जेको सो नगमा निगार बि हो, डायरेक्टर हो, त प्रोड्यूसर बि हो, त वरी राइटर बि हुया पाण सुठा। पर साईं इन सभिनी ॻाल्हियुनि खे ठाहे वेंदा हुआ गाननि जूं, इन सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे जी जी बाज़ार ख़ुदि हिकिड़ो सुठो इंसान हो। बेशक बेशक वो सुठो इंसान हो त उन न्याज़मंद ऐं आजिज़ी संदन आजिज़ी बस वॾी सच्ची ॻाल्हि आहे। इहा संदन सुञाणप हुई। अलाह साईं संदन खे कामयाबी बि आजिज़ी जे करे ॾियारी। कंहिं बि कम में हथ विझंदा हुआ त सचाईअ सां विझंदा हुआ, ईमानदारीअ सां विझंदा हथ, ऐं पोइ पंहिंजे डायरेक्शन जे हद ताईं जेको सो हू वधीक टच न कंदा हुआ मामले खे, त प्रोड्यूसर केतिरो थो कमाए या फिल्म मां मूंखे वधीक छा मिलंदो, न, साईं पंहिंजो कमु करे पंहिंजो मुकमिल ॾींदा हुआ प्रोड्यूसर खे। जेको असां तमामु देरि सां साईं सां अची मुलाक़ात कई, पर शुक्र आहे त अहिड़नि इंसाननि सां असांजी मुलाक़ात थी, संदन शफ़क़तूं ऐं मोहबतूं ऐं संदन फनी कारीगरियूं असांखे ॾिसण लाइ मिलियूं, जो अॼु वरी तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। न वॾी महिरबानी बल्लू साहब। हाणे गुफ़्तगू त पंहिंजी अॼु तमामु घणी थींदी, कुझु मालूमात असांखे आहे, असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं, कुझु तव्हांजी मालूमात असीं बि माना पाण असीं ॿुधंदासीं, पर छो न तव्हांखे माज़ी जो हिकिड़ो ख़ूबसूरत नग़मो ॿुधायूं। महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि वणी, हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। मौसम में दूर रही तूं, तो बहारन पे जुल्म करे तूं, पूरा जन्नत जी तोखे तो भाया, जनतान सां गॾिजी रही तूं, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, दिलि मुंहिंजी थी दीवानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। तुंहिंजे कुर्ब सां आहे हयाती, हथ हथ में हुजे तुंहिंजो साथी, कोल वादा वफ़ा जा निभायूं, दिल में हसरत रहे कान बाकी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, अला प्रीत मिली निशानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। सेकी था पायूं तमामु बहितर साईं, अहिड़ा नगमा बार बार ॿुधण ते दिलि चए थी। बिल्कुलु बिल्कुलु, माना इहे शयूं ॾिसो न हिकिड़ो नायाब थी वियूं आहिनि। जी जी जी, हाणे उहे मिलनि कोन, उहे मिलनि कोन थियूं, माना उन्हनि इहे शयूं जेके आहिनि। ऐं तव्हांखे त ख़बर आहे त तव्हां ई असां वक़्तु उहो ॾिठो आहे जो माना तव्हांजो असांजो बचपन अहिड़नि दौरनि में गुज़रियो आहे
जिथे बाक़ाइदा रेडियो जो बि हिकिड़ो उरूज हो, फन जो बि उरूज हो, स्टेज जो बि उरूज हो, सिनेमा जो बि उरूज हो हासीं, ऐं उन खां पोइ कचहरियुनि जो बि हिकिड़ो उरूज हो। फन, सिंधी फन जेको हो पंहिंजो उरूज ते हो, उहो तव्हां ई असां वक़्तु ॾिठो। अल्हम्दुलिल्लाह, पर साईं हींअर ॾिसो न त हर शइ हींअर मौजूदु आहे। तव्हां ॾिसो त टेक्नोलॉजी साईं, हा टेक्नोलॉजी बि मौजूदु आहे, हर शइ मौजूदु आहे, पर हाणे थोरो थी वियो आहे साईअ जो। साईअ खां पोइ वरी गुफ़्तगू इते ई कंदासीं जितां पाण छॾी आहे। त दोस्तो, वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो। साईअ खां पोइ वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम बैक दोस्तो। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार सां हाज़िर ख़िदमत आहियूं। तव्हां सां ॻाल्हि बि कई टेक्नोलॉजी जी। सही, मुंहिंजो मक़सदु चवण जो त हीअ तमामु सुठी इनिशिएटिव आहे, सुठा प्रोग्राम आहिनि। हीअ असांजे फन खे, सकाफ़त खे, ख़ासि करे असांजे कम खे जीअरो रखण लाइ असांजे चैनल्स जो हीअ तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। त उन हवाले सां आउं अर्ज़ु करे वञा त हींअर असां जेका सभु ॻाल्हि करियूं था टेक्नोलॉजी जी या आर्टिस्टनि जी, त खोट आख़िर कहिड़ी शइ जी आहे जेका असांखे महसूसु थी रही आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो तफ़रीही अंसर बि आहे जेको फिल्मुनि खां हटी ॿियनि शयुनि ॾे माण्हुनि जो ॿियो वैल्यू आहे। पर उन खां बि वधीक जेकॾहिं असीं फिल्मी लाइन जा माण्हू आहियूं, तव्हां फिल्म त असांखे पंहिंजे मैदान में उन जी खोट खे, उन जी कमज़ोरीअ खे थोरो नोट करणु घुरिजे ऐं उन खे पॉइंट आउट करे जेकॾहिं असीं अॼु बि कोशिशि करियूं उन्हनि कमज़ोरनि खे दूरि करण जी, त आउं सम्झां थो त माण्हू जेको गैर तइमीरी सरगर्मियुनि ॾे आहिनि या तफ़रीही अंसर जेको नाकारी तफ़रीहूं आहिनि उन्हनि ॾे माण्हू वञनि था, त उन्हनि खे छॾे करे हिकिड़ो सेहतमंद सरगर्मी ॾे ईंदा, सेहतमंद सरगर्मी ॾे ईंदा ऐं हिकिड़ी तइमीरी सरगर्मी ॾे ऐं तफ़रीही जेको सो माहौल ॾे हू ईंदा। इन में आउं सम्झां थो त असांखे वधि खां वधि जेका ज़रूरत आहे माण्हुनि खे पैगाम ॾियण जी, ऐं हीउ वॾो ज़रियो आहिनि। अच्छा, तव्हां जेका ॻाल्हि कई, जब तव्हां जेका फिल्म लिखी, त तव्हांजो जेको तालुक आहे साईं, उहो हिते फिल्मुनि जे हवाले सां आहे या ॿियूं तव्हां कहाणियूं या अदब सां? सर, नंढे हूंदे खां त आउं राइटर जे हैसियत में लिखंदो रहियो आहियां किताबनि अख़बारुनि में। उन खां अलावा शहर में आउं जेको सो रिपोर्टिंग बि करे चुको आहियां। अच्छा, रिपोर्टिंग त जंहिं फिल्मुनि जे हवाले? जी जी, न अख़बार, फ्रीलांसिंग रिपोर्टिंग। त उन हवाले सां मुहिब शिदीअ जे दौर में बि हिकिड़ी मक़ामी अख़बार ईंदी हुई जंहिंखे असां फ़ोन ते मुहिब शिदीअ जूं लाइव जेको सो फायरिंग ऐं दहशतगर्द जी आवाज़ ॿुधाईंदा हुआसीं। त सर, हीउ शहर में अची वियो आहे ऐं हीउ ललकारे पियो, हींअर मौजूदु आहे, हींअर फायर जो आवाज़ बि तव्हां ॿुधो। असां त हिकिड़ी नंढड़ी ख़बर सम्झी, हिकिड़ो पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी आगाहीअ लाइ इदारे खे ॾेई छॾींदासीं। पर सुबुह जो मुहबशीदीअ जा जेके पोस्टर या जेका ख़बर लॻल हूंदी हुई, उहा हर अख़बार खे उहा मक़ामी अख़बार मात ॾेई वेंदी हुई। त जंहिं मां जीअं तव्हां पहिरीं बि ॻाल्हियूं करे चुका आहियो साईं शाह असद जूं, त हिकिड़ो माहिर कारीगर ऐं डायरेक्टर हुया जेके वक़्त खे कैश कंदा हुआ ऐं वक़्त खे, टाइम खे ॾिसंदा हुआ। इन साॻे ई तरीक़े खे साईं फॉलो कयो। मुहबशीदीअ जो बि जॾहिं ॿुधाईं तॾहिं उन ते फिल्म ठाहिण जो साईं शौक़ु ॾेखारियो ऐं उनखे पोइ असां मटियारीअ मां ई प्रोड्यूसर करे ॾिना ऐं पंहिंजी कहाणी जेका मुख़्तलिफ़ जेको कटिंग्स ते, अख़बारी कटिंग्स ते मुश्तमिल हुई, हक़ीक़ी थीम तव्हांजो हो ऐं हक़ीक़ी ज़िंदगीअ सां लाॻापियल, थीम तव्हांजो, पर हक़ीक़ी ज़िंदगी सां लाॻापियल कहाणी तव्हांजी। बिल्कुलु, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त भला इहो फिल्म ठहे? सर, इहो ई इन जे लाइ त जेॾी महिल प्रोड्यूसरनि खे शौक़ु थियो ठाहिण जो ऐं डायरेक्टर साहिबु मिली वियो त पोइ हिकिड़ी कमी हुई त कहाणी लिखिजे। ऐं साईं यार मोहम्मद शाह साहिबु मूंखे जेको कहाणी लिखण लाइ चयो त तव्हां मुहबशीदीअ ते काफ़ी ख़बरूं वग़ैरह अख़बारुनि में ॾिनियूं आहिनि ऐं हुनजे मटियारी शहर जो ई आहे, त हुनजी थोरी मालूमात ते तव्हां कहाणी लिखणु शुरू कयो। साईं जिन वॾी मुंहिंजी रहनुमाई कई, साईं जिन पाण जेको सो हुन कहाणीअ में जेको सो मुंहिंजी मदद कई ऐं उन खां पोइ वञी कहाणी मुकमिल थी। सभिनी गॾिजी जेको सो हिन मुहबशीदीअ खे पाए तकमील ते पहुचायो। मुंहिंजे ख़्याल में छो त काफ़ी इशूज़ उथी पिया, काफ़ी तनक़ीदूं थियूं ऐं गवर्नमेंट लेवल ते वञी मुखालफ़त थी, त अवामी लेवल ते मुखालफ़त थी। पोइ बाक़ाइदा असां हिकिड़ो महाज़ खड़ो करे शाह असद साहिबु ऐं असां गॾिजी हिकिड़ो प्रिंट मीडिया
मीडिया ते हिकिड़ी जंग शुरू कई त हीअ फिल्म जेका सा दहशतगर्दनि जे हिमत अफ़ज़ाई लाइ न आहे, बिल्कुलु दहशतगर्दनि ऐं धाड़ेलनि जे अंजाम ॾेखारण लाइ ऐं हिकिड़ियूं हक़ीक़तूं पेश करण लाइ त मोहब्बशीदीअ ज़िंदगी सां लाॻापियल जेके हक़ीक़तूं हुयूं ऐं अदाकार तंहिं वक़्त में सिंधी फिल्म इंडस्ट्री जे हर माना वॾी कास्ट जेको मोहब्बशीदी में कमु कयो, गुलाब चांडियो मोहब्बशीदी में हीरो जो किरदार जी 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 उहो ई थियो हो, पर हुनजो मल्टी हिकिड़े क़िस्म जो कैरेक्टर हुयो जंहिंमें हू हीरो बि हो त दहशतगर्द बि हो। पर असांखे जीअं त दहशतगर्द ऐं बुराई जो अंजाम रोई ॾेखारणो आहे, उहो ई असां ॾेखारियो ऐं फिल्म ॾिसंदड़नि पोइ उन शइ खे क़बूल कयो ऐं मोहब्बशीदी तमामु सुठो बिज़नेस कयो। ख़बर न आहे त फिल्म जेका आहे साईं बचल साहब, इहा फिल्म किथे ठही? मटियारी हुन जे आसपास ठही, कराची में शूटिंग थी, माना स्टूडियो त हूंदो न? बिल्कुलु स्टूडियो में। मूं वटि उहा हींअर मालूमात कान्हे, पर उहा मालूमात मूं वटि पई आहे। सोराब ॻोठ नज़दीक जेको नेशनल स्टूडियो हुन में शूटिंग थी, हुन खां सवाइ कराची जे 2 होटलुनि में बि शूटिंग थी, छो त मोहब्बशीदी जे मुतालिक़ मशहूरु हो त हू शहर बि घुमे थो हो ऐं ॻोठनि में बि अचे थो, त हुन जा शहरनि में बि बाक़ाइदा अचणु वञणु ॾेखारियासीं ऐं उन खां अलावा मटियारी ऐं आसपास में त हुनजो मुकमिल जेको सो वाइंड अप सॼो उते ई असांजो रिकॉर्ड। हाणे मोहब्बशीदी ते अॻियां ॻाल्हाईंदासीं, पर छो न तव्हांखे माज़ी जो वरी हिकिड़ो ॿियो बहितरु ॿुधायूं। ॾाढो सुठो। कीदा भाई साईं तमामु सुठो। ऐं हिननि गाननि खे ॿुधण खां पोइ त माना कंहिं क़िस्म जो बि गानो ॿुधण ते दिलि नथी चए। बिल्कुलु त भाई त हलंदा रहनि अहिड़ा नायाब नगमा असांजे ख़ासि करे सिंधी कल्चर ऐं फिल्मुनि जा हलंदा रहनि। जी जी। अच्छा साईं, ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं त मोहब्बशीदी हली आहे फिल्म, पर छा असां जेके फिल्मूं ठाहियूं, 4-5 फिल्मूं ठाहियूं, असांखे ख़बर न पई पए त उहा का बि फिल्म फ्लॉप न वई आहे। फिल्म माना कमाल जो हुन बिज़नेस कयो आहे, इन जो सबबु छा हो? सर सबबु इहो ई हो त हुन वक़्त खे ऐं कैश कयो। जीअं जलाल चांडे खां वठी साईं फिल्मूं ठाहिणु शुरू कयूं, वरी परू ते ठाही आहे,
या मोहबशीदी ते ठाही, इहो ई सबबु हो त साईं हिकिड़ो त महिनती हो, स्क्रिप्ट ते महिनत कंदो हो, शूटिंग ते, ऐं हुनजी कास्ट हमेशह जेको हैवी हूंदी हुई। अॼुकल्ह तव्हां केॾो बि ड्रामो ठाहियो, फिल्म ठाहियो, पर कास्ट हुन में नाले वारी न आहे, तॾहिं बि हुनजो वॾो असरु पवे थो। त फिल्मूं जेके बि साईं ठाहियूं वॾी कास्ट में ठाहियूं। अच्छा साईं, हाणे तव्हां असांजा महिमान आहियो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका सिंधी फिल्म अरिड़हीं ठही आहे उन जे बारे में, पर हाणे जीअं त वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी इन फिल्म ते ईंदासीं। त दोस्तो, तव्हां सां गॾु आहियूं, वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, साईअ खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम बैक दोस्तो, प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार सां वरी हाज़िर ख़िदमत आहियूं। बचल साहब, ॻाल्हि ॿोल हली रही हुई, ऐं जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, जंहिंमें तव्हां राइटर आहियो, ऐं कमाल जी फिल्म ठही मोहबशीदी, इहा असीं सिंधी 73वीं फिल्म आहे। सही, माशाअल्लाह। तव्हांखे ॼाण ॾियूं था, लॻे थो त सेंचुरी ताईं त पहुची वियूं आहिनि असांजी 91 फिल्मूं साईं ठहियूं आहिनि। सही, 90 91। अच्छा, उनमें कुझु अहिड़ियूं फिल्मूं हुयूं जेके न ठही सघियूं। अॼु मां उनजो फ़ाइदो वठी तव्हां आया आहियो त पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त के अहिड़ियूं फिल्मूं हुयूं जेके न ठहियूं। साईं, पहिरीं फिल्म आहे करीम बख्श निज़ामानी जी पोलेली, उहा न ठही सघी। इनायत हुसैन भट्टी जी फिल्म आहे ग़रीबनि जो शहर, उहा बि न ठही। अल हिलाल पिक्चर जी फिल्म घोट घुमी घर आयो, उहा बि न ठही सघी। ऐं साईं चवां भिटाई प्रोडक्शन जी गैरत शान असांजो, इहा फिल्म न हली। इब्राहिम बलोच ऐं सरवण कुमार जी फिल्म मारूवाड़ा, उहा बि न ठही सघी। इब्राहिम बलोच जी ॿी फिल्म प्यार जी मंज़िल, इहा बि न हली सघी। सुलेमान शाह जी फिल्म नाचू, माना ही उहे फिल्मूं आहिनि जेके ठहियूं, जंहिं ते महिनत थी, पर इहे स्क्रीन ते न आयूं किन सबबनि जे करे। मुश्ताक जसकान जी फिल्म जेका हुई रंगीली, उहा बि साईं फिल्म जेका असां न हली सघी। ख्वाजा बशीर जी फिल्म हुई सिंधड़ी मुंहिंजी जिंदड़ी, उहा न हली सघी। ग़ुलाम हैदर सिद्दीकी जी फिल्म सिंधूअ जो कसम, साहब न हली। मुश्ताक चंगेज़ी जी चमाट ऐं हक़दार ऐं पत्थर ते लीक, मुश्ताक साहब माना कोशिशि कयूं 3 फिल्मूं, उहे हली न सघियूं। जीलानी पिक्चर जी फिल्म मूमल राणो, उहा न हली। लाड़काणे जी बचल शाह पाड़े वारे मुग़ल साहब जी फिल्म मारू, उहा बि न हली। अला साईं अल फुकरा प्रोडक्शन जी दर्द ऐं दीदार फिल्म, उहा बि न हली सघी। एक्यू पीरज़ादा जी फिल्म ज़ेवर ऐं रांदीको, माना एक्यू पीरज़ादा वॾो हिकिड़ो डायरेक्टर हो, माना उन जी 2 फिल्मूं जेके न हली सघियूं। अच्छा, साईं फाज़ाणी पिक्चर जी हारी फिल्म, उहा बि स्क्रीन ते न आई। एच सिद्दीकी जी फिल्म रत जो रुञ ऐं ससी ख़ान, इहा बि न हली सघी। मास्टर नियाज़ अली जी फिल्म सोहिणी धरती मुंहिंजी, इहा बि न हली सघी। मूसा कलीम जी फिल्म मूंखे यादि रखिजी, उहा बि न हली सघी। एस एम ब्रोही जी फिल्म नूरू माछी ऐं इंतकाम, इहे बि न हली सघियूं। ऐं साईं वसीम अदाकार जेको हो, उन फिल्म ऐलान कई मुंहिंजी सिंध ऐं मूंखे प्यार मिलियो ऐं सिंधूअ जो कसम, इहे फिल्मूं न हली सघियूं। अच्छा साईं, डाकू ऐं इंसान, इहा फिल्म न हली। धरती मुंहिंजो प्यार, इहा फिल्म बि न आई। जमालो फिल्म बि न आई। आया ॾींहं ख़ुशीअ जा, इहा फिल्म बि न हली। मेलाप फिल्म न हली। ॼामोर फिल्म जी फिल्म दिलि जा रिश्ता, इहा फिल्म कान आई। आर के फिल्म जी फिल्म पारस, इहा बि न हली। ऐं सरमस्त आर्ट्स जी फिल्म नांगड़ राणी जेका हुई, इहा बि न हली। मौला बख्श लासी हो जमालो फिल्म ठाही, इहा बि कान हली। शाह असद जो कुर्ब जो क़ैदी, इहा फिल्म शायदि मुकमल न करे सघियो, इहा बि कान हली। उन खां पोइ साईं बाबर सुल्तान जी फिल्म रहीम हिंगोरो, इहा बि न हली। ऐं बरसात फिल्म न हली। ग़ुलाम अहमद चन्ना जी परचन शाल पंवार फिल्म न हली। एक्शन फिल्म तक़दीर, इहा बि न हली सघी। ख़ुर्शीद नक़वी जी फिल्म सॼण मिठड़ा, इहा बि न हली। ऐं सच थो प्यार घुरे, इहे फिल्मूं हाणे तक़रीबन ही साईं जेकी फिल्मूं हुयूं जेके बचल साहब मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं, पंहिंजे दोस्तनि नाज़रीन खे ॿुधायूं त नाज़रीन ही फिल्मूं तक़रीबन जेको हुनजो तादादु हो सो 22 हो। 22 फिल्मूं जेके असां ठहियूं, पर आउं सम्झां थो सेंसर बोर्ड जे तरफ़ां या कुझु ॿियूं ख़राबियूं हुयूं या टेक्निकल ख़राबी या छा, बहरहाल इहे फिल्मूं न आयूं। ऐं फिल्मूं जेके हुयूं उन जूं कहाणी ॿियूं सुठियूं हुयूं, जेके असां ख़बरूं ॿुधियूं आहिनि, महिनत बि हुई, पर अलाए छाजे करे न हली सघियूं। अच्छा साईं, उन खां पोइ मोहबशीदी फिल्म हली आहे, कोहिनूर सिनेमा में हली आहे, कमाल जी हली आहे, ऐं काफ़ी माण्हुनि तव्हांखे मोट ॾिनी आहे। ठीकु आहे साईं, सिंध जे ॿियनि इदारनि में बि हली आहे, ॿियनि शहरनि में बि हली आहे। उन खां पोइ माठ छो थी शाह असद जी?
सर इन ते बिल्कुलु संजीदगीअ सां सोचणु घुरिजे, छो त फिल्म बिज़नेस बि कयो थिए ऐं असां वटि वरी हिकिड़ो साईं शाह सत हो बिल्कुलु, पर उनजो वरी कंट्रीब्यूशन बि मौजूदु आहिनि त कम ऐं जदीद टेक्नोलॉजीज़ बि आहिनि, पर आउं सम्झां थो त हिन पासे न न आउं उहा ॻाल्हि बि कयां, उन टाइम न ठहियूं आहिनि उनजो सबबु ॿुधायो त शाह साईं छो ख़ामोश थी वियो? हिकु तरफ़ त साईं मोहबिशी जी जेका फिल्म ठाही उन में बि हिकिड़ो प्रोड्यूसर कोन, 3-4 प्रोड्यूसर हुआ, त हिकिड़ो त असां वटि को बि माण्हू ईअं लमसम में अचे कोन थो प्रोडक्शन लाइन में, हू सम्झे थो त आउं 10 लख या 15 लख 20 लख जेकॾहिं फिल्म जे पुठियां ख़र्च कंदुसि त इहे मुंहिंजा वेंदा हलिया। इहो शुरूआत में बि तासुर हूंदो हो ऐं हिन वक़्तु बि इहो साॻियो तासुर आहे। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि फिल्मुनि कमायो ऐं उन्हनि फिल्मुनि उन्हनि खे बिज़नेस बि करे ॾिनो, पर उहे साॻिया ई प्रोड्यूसर वरी उन साॻी लाइन में अॻियां न वधिया, उन्हनि जा कारोबार जा रोज़गार जा ॿिया ज़रिया हुआ, शौक़ में आया ऐं फिल्म बाक़ी शाह साहब पंहिंजे अलालत जे बावजूदि फिल्म ठाहिण जो शौक़ु ज़ाहिर कयो। मुर्शिदी खां पोइ साईं वटि कादर जी हा साईं जी तबियत ठीक कान हुई, बाक़ी साईं जिन बिल्कुलु उन खां बाक़ी साईं कादिर ख़ान ते कमु करे रहियो। साईं वटि तमामु ॿिया बि प्रोजेक्ट सुठा हुआ, साईं पाण जेको सो हिकिड़ो क्रिएटिव माइंड हो त हुन वटि तमामु घणो ज़नो, पर हिकिड़ी शइ जी कमी हुई त प्रोडक्शन जी, त प्रोड्यूसर साईं खे मिलण जेके तव्हांखे वरी जेका तव्हां फिल्म जेका पहिरीं ठाही उन खां पोइ हाणे जदीद दौर आहे त हाणे टेली फिल्मुनि जो हिकिड़ो दौर अचे पियो, सिंधी फिल्मूं, त हाणे हाणे असां जेकी कुझु सिखियो आहे असांजे वॾनि मां, असांजे जेको सो हमदर्दनि मां, त असीं पाण चाहियूं था त इन शइ खे थोरो अॻियां वठी वञूं, त इन लाइ जदीद टेक्नोलॉजी मौजूदु आहिनि ऐं मूं पाण हिकिड़ो स्क्रिप्ट बि लिखियो आहे ऐं सिंध सिनेमा हॉल जे नाले सां बाक़ाइदा आऊं सिनेमाऊं हणण जो सोचे रहियो आहियां त सिंधी फिल्म ठाहे असां प्रोजेक्ट इहो सिंधी माण्हुनि में, सिंधी ॻोठनि में, शहरनि में जेको सो पेश करियूं। हाणे इहो हिकिड़ो ई रस्तो आहे त सिंधी फिल्म जो वधीक जीअंदान ऐं उनखे ॾेई वापसि त असां टेली फिल्म जे नाले में न फीचर फिल्म जे नाले में असां पंहिंजूं फिल्मूं ठाहियूं, अहिड़ा प्रोजेक्ट हुजनि से सिर्फ़ु सिंधी में न उर्दू में बि ठाहे सघूं था। त इहे उर्दू बि असांजी ॿोली आहे। अच्छा साईं बजर साहिब हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका अहिड़ी फिल्म आहे तव्हांजी जेका फिल्म आहे उहा 73वें नंबर ते आहे, जेका सिंधी अहिड़ी फिल्म ठही आहे उनजो नालो साईं बादल आहे। बादल फिल्म तव्हांखे यादि हूंदी, कमाल जी फिल्म हुई, पेशकार इदारो हो साईं ज़ेड फिल्म ऐं महरान पिक्चर। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 2 नवंबर 1972, ईद उल फितर जो ॾींहुं हो। पेशकार तालिब हुसैन दाऊद पोटो, फिल्मसाज़ अब्दुल रज़ाक दाऊद पोटो ऐं मोहम्मद इस्माइल मेमण, हिदायतकार ग़ुलाम हैदर सिद्दीकी, कहाणी मोहम्मद इस्माइल मेमण जी, मकाला अमर जलील, शाइर सैयद मंज़ूर नकवी, मूसीकार इमदाद हुसैन, गुलूकार रूना लैला, मोहम्मद यूसुफ, ज़ुलेखा ख़दीजा ॿ भेणूं हूंदियूं ऐं महर सिमी। ऐं हिन में जेके फिल्मनि में जिन अदाकारनि हिसो वठो उनमें सईदा, वसीम चकोरी, रोशन अता, मल्क अनोखो, महर सिमी, अब्दुल हक अबड़ो, मुश्ताक मुग़ल ऐं गुल मोहम्मद मेमण ऐं साईं समद शेख ऐं AR बलोच ऐं साकी साहब जो हिन में मरकज़ी किरदार हो। साईं इहो हो सिंधी फिल्मुनि जो सोनेरी पर हिन मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि सर कामयाबी जी ज़ाहिर थिए थी फिल्मुनि जे, त हिकिड़ो त हर माण्हूअ खे पंहिंजो हक़ु मिलंदो हो। फिल्म जे लाइ जेको टाइम कढंदो हो न, जेके तव्हां नाला वरिता न, इहे सभु जेके हक़दार हुया ऐं हिननि सभिनी खे पंहिंजो हक़ु मिलंदो हुयो। साईं तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मोहम्मद इस्माइल मेमण जेको हिन फिल्म जो कहाणीकार आहे, उन चयो त जॾहिं इहा फिल्म लॻी हुई न्यू मैजिस्टिक सिनेमा में त तक़रीबन 2.5 महीना, माशाअल्लाह 2.5 माना 11 हफ़्ता इन फिल्म में हाउसफुल वेंदा। सही इहो ई शौक़ु ऐं फनकारनि जी पज़ीराई असांखे हिस ताईं वठी आई न मुर्शिदी ताईं, त इंशाअल्लाह ताला अॻियां बि जेको सो जेकी टेक्नोलॉजी आहिनि या कुझु स्क्रिप्ट अहिड़ा सुठा अचनि, पर सभ खां वधीक ज़रूरत इहा आहे त माण्हू खे पंहिंजो हक़ु ॾियो। तव्हां मुफ़्त में कंहिंखां कमु न वठो। बसि हाणे जे असीं सिंधी फिल्म जे कामयाबीअ जो हिकिड़ो ई रंग आहे, हिकिड़ो ई रस्तो आहे त जंहिंखां कमु वठो उनखे ज़रूरु उजूरो ॾियो। उजूरो ॾियनि जेको टेक्निकल माण्हू आहिनि साईं,
जंहिंजो जेको कमु आहे उनखे जेकॾहिं उहो कमु मिले, भले पाणी पियारण वारो ई हुजे साईं सॼे यूनिट में, पर उनखे बि पंहिंजो हक़ मिले त हू शौक़ सां कमु करे। असांजी इंडस्ट्री इंशाअल्लाह ताला ईअं तरक़ी कंदी। जॾहिं हिन इंडस्ट्री में नवां नवां प्रोड्यूसर ईंदा ऐं पंहिंजो पैसो हिकिड़े दर्द सां, हिकिड़े कारोबार जी नियत सां ऐं ॿियनि माण्हुनि खे रोज़गार ॾियण जी नियत सां लॻाईंदा त हिन में कामयाबी जा वॾा चांसिस आहिनि ऐं उहो असां स्टार्ट वठूं पिया इंशाअल्लाह। पंहिंजो घटि बजट में हिकिड़ी नंढड़ी फिल्म ठाहे माण्हुनि खे ॾेखारींदासीं। पर हाणे हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, पोइ नवां यूनिट पैदा थी। ॾिसो ॿियो हिकिड़ो मसइलो आहे, फिल्म त हाणे ख़ैर ठहे ठीकु आहे, पर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त फिल्म जिथे हलंदी हुई माना सिनेमा घरनि जो इशारो बि कयो, बिल्कुलु उहे ॾही विया आहिनि साईं। सही बिल्कुलु, पर हींअर तव्हां ॾिसो न हथरादू सिनेमा लॻी सघे थी। प्रोजेक्टर अची विया आहिनि, वॾा वॾा पर्दा अची विया आहिनि, तव्हां कंहिं बि हद ते सिनेमा लॻाए सघो था। सिनेमा हींअर मजबूरी न रही आहे, घरनि में माण्हू व्हाट्सएप ते ॾिसनि था। असां सिंधी फिल्म जी ज़रूरत छो महसूस कई आहे, सिंधी गाननि जी प्रोजेक्टर अची विया आहिनि, बिल्कुलु सही बचो न साईं। हींअर असां वटि यलगार आहे, मग़रबी जेको सो सकाफ़तुनि जी यलगार आहे। असीं पंहिंजी सिंधी कल्चर खे या सिंधी फिल्म खे छॾे ॾींदासीं त व्हाट्सएप ते सुभाणे कंहिं बि जॻह ते असांजो गानो, असांजो को शॉट ॾिसण वारो पहिर न हूंदी। बचल साहब सच पुछो त एॾो मज़ो पियो अचे तव्हां सां कचहरी जो, पर हाणे तव्हांखे ख़बर आहे त वक़्त सां गॾु पाण सभु वक़्त जी पैदावार आहे। तो हाणे मूंखे पंहिंजे प्रोड्यूसर साहिबु चयो आहे त वक़्तु पूरो थी वियो आहे, त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां सां वटि आयो। त दोस्तो ने साण प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त, साथ सलामत।